वो थी नहीं है ये तभी पॉइंट है हाँ यस या नो बेटर असी सब खां पहिरियां सदारती कुर्सी ते वेहण जे लाइ असांजे चीफ गेस्ट मोहतरम जामी चांडियो खे गुज़ारिश आहे तू अची करे स्टेज ते वेहनि मोहतरम जामी चांडियो साहब उन खां पोइ असांजा ॿिया चीफ गेस्ट मोहतरम अदल सूबो खे गुज़ारिश आहे तू अची करे स्टेज ते वेह साईं अयाज़ खे गुज़ारिश आहे त उहे बि स्टेज ते अचनि प्रोफेसर इब्राहिम सारंग साहब खे बि गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि ऐं पंहिंजी कुझु असांजे अॼु जे हिन तक़रीब जो ख़ासि महिमान ॿियनि ख़ासि महिमाननि वांगुरु अहम मोहतरम हफ़ीज़ कुंवर साहब खे गुज़ारिश आहे तू अची करे स्टेज ते वेहनि इस्लामिया साइंस कॉलेज सखर जे असांजे हिन इदारे जे सरप्रस्त प्रिंसिपल मुश्ताक अंसारी साहब खे गुज़ारिश आहे उहे अची करे स्टेज ते वेहनि नका नमू जन न कनि अची इश्क उथारियो ओचितो नमू जन न कनि अची इश्क उथारियो ओचितो रोयल चवे रूह में मोहबत महबूबन सभई सजण आया तात जन तन जी जड़ लगी जन से साईं मिड़िया सुपनी असां हिन तक़रीब जी बाक़ायदा शुरूआत करण लाइ सब खां पहिरियां तलावत क़ुरान पाक जे लाइ प्रोफेसर हाफ़िज़ मोहम्मद शरीफ बुल्डो खे गुज़ारिश आहे त स्टेज ते अची करे तलावत क़ुरान पाक कनि أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وجاءوا أباهم عشاء يبكون قالوا يا أبانا إنا ذهبنا نستبق إنا ذهبنا نستبق وتركنا يوسف عند متاعنا فأكله الذئب وما أنت بمؤمن لنا ولو كنا
الصادقين صدق الله العلي العظيم जज़ाकल्ला। हींअर असांजे मौज़ूद महिमाननि खे सिंध जी सुखड़ी अजरक पेश कंदासीं ऐं प्रिंसिपल साहब प्रोफेसर मुश्ताक अहमद अंसारी साहब खे गुज़ारिश कंदुसि त हू आयल महिमाननि खे अजरक जो तोहफ़ो पेश करे। सभ खां पहिरियां असांजे ख़ासि महिमान चीफ गेस्ट चांडियो खे अजरक पाराईंदा प्रोफेसर मुश्ताक अहमद अंसारी साहब। साईं अदल सुबरोजन खे बि अजरक पाराईंदा असांजा प्रिंसिपल साहब। साईं हफ़ीज़ कुमर खे बि अजरक पाराईंदा। साईं साईं प्रोफेसर इब्राहिम सारंग जे लाइ बि अजरक। हिकिड़ो अजरक जो तोहफ़ो असांजे अज़ीज़ असांजे प्यारे मोहतरम प्रिंसिपल साहब जन जे लाइ बि हिकिड़ो अजरक जो तोहफ़ो आहे। सो हिन तक़रीब में असांजे जेको आयल ख़ासि महिमान आहे प्रोफेसर इब्राहिम चन्ना साहब खे गुज़ारिश आहे त उन्हनि खे अजरक जो तोहफ़ो पाराइनि।